नाज़रीन, दादू मां असां ख़बर शेयर कंदा हलूं। सूबाई वज़ीर सक़ाफ़त ऐं सियाहत नवाज़ारात सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जूं अलामा आया काज़ी पब्लिक लाइब्रेरी दादू जो दौरो। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह लाइब्रेरी में मौजूद सहूलतुनि बाबति ॼाण वरिती। मौजूद अमले सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह खे तफ़सीलुनि खां आगाह कयो, शागिर्दनि सां मुलाक़ात कई ऐं संदनि मसइला मालूम कया। शागिर्दनि जी शिकायतुनि ते सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह DG लाइब्रेरीज़ के मसइला हल करण लाइ हिदायतूं जारी कयूं। लाइब्रेरी में नवनि किताबनि जी फ़राहमी ऐं पाणी ऐं बिजली जा मसइला तरजीही बुनियादुनि ते हल कया वञनि। सूबाई वज़ीर जी हिदायत ते संदसि सिंध हुकूमत पब्लिक लाइब्रेरी में जदीद सहूलतूं फ़राहम करे रही आहे, जंहिंमां शागिर्द फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सिंध भर में लाइब्रेरियुनि खे डिजिटलाइज़ कयो पियो वञे। इदारनि जो मयार बहितर बणाइण सां बहितरी ईंदी ऐं माण्हुनि खे सहूलतूं हासिल थींदियूं।